जी अदा सब खां पहिरियों पाए तारुफ कराए पोइ मसलो ॿुधाए छा। सर मोहम्मद उमर गांगरो रतोदरो महलो जेका सैयद अनवर अली शाह। असांजो मसलो इहो ई आहे सर त 2015 में जेका असांजूं कुझु दाख़िलाऊं थियूं कैंसिल। उन खां बाद में जेका 2019 में जेका उहो आर्डर थियो, उन आर्डर खे असां चैलेंज कयोसीं बोर्ड ऑफ रेवेन्यू में। बोर्ड ऑफ रेवेन्यू खां बाद में जेका असां उते पेश थियासीं, उन खां बाद में 2 साल असांजो केस हलियो। असां पंहिंजो रिमांड कराए पोइ हिते खणी आयासीं। उन फ़ैसिले खे रद्द कराए जेको ADC 2 जेको राना आदिल असांजे ख़िलाफ़ु ॾिनो हुयो। हींअर हाणे असांजो फ़ैसिलो हलंदड़ आहे। कमिश्नर साहब वटि गवर्नर लिगारी साहब बि हलायो, हाणे शेख साहब आहे जेका उन वटि बि हलायोसीं। उन खां बाद में असांजो मौक़िफ़ इहो ई आहे त जेके नंबर असांजा 100 मोटे में आहिनि उन्हनि खे छॾे करे जेकी ॿी ट्रांज़ेक्शन आहे असांजी उहा त खोली वञे। असांजा सभु नंबर सरकारी बि कोन्हनि के ऐं खणत बि कोन्हनि के, नाक़बूली बि कोन्हनि के ऐं बिराज जा नंबर बि कोन्हनि के। असांजी घणी प्रॉपर्टी रजिस्टर दस्तावेज़ उते वतल आहे। उन खां बाद में रतदरे में जंहिं मुख़्तियारकार खे असां एप्लीकेशन ॾियूं था उहो वठण जे लाइ तयारु कोन्हे को। जॾहिं असांखे DC वटां रिस्पॉन्स मिले थो, कमिश्नर साहब वटां रिस्पॉन्स मिले थो, त हे त पंहिंजे शहर में आहिनि, हे असांखे रिस्पॉन्स छो नथा ॾियनि। उन खां बाद में मैडम जेकी काइनात शेख आहे, जाकू रतदरे शहर में पोस्टिंग थी अथसि, त मां उनखे एप्लीकेशनियूं जेके बि ॾिनियूं हुयूं त मुंहिंजूं सभु गंदे टोकरे में उछले छॾियूं अथई। उन खां पोइ मां अखियुनि सां ॾेखारियोमांसि, मां चयो हे कुझु मुंहिंजा दे छॾड़ा जा नंबर आहिनि, कुझु दे रतदरे जा आहिनि, कुझु दे भाॾे रत जा आहिनि, जेके असांजा ख़रीद थियल आहिनि। त मूंखे चयईं त जेका तव्हां मूंखे पैसा ॾींदव त मां जेका हे नंबर कंदुमि, ट्रांज़ेक्शन तव्हांजी खोलींदुमि, न त मां न खोलींदुमि। उन खां बाद में अंसार साहब जेको आहे मंगणे जो असिस्टेंट जेको आहे उहो मुख़्तियारकार, उन जेको ऑफिसर अचे थो उनखे ग़लति गाइड थो करे छॾे त हिननि जा सभु नंबर केस में आहिनि, सभु नंबर केस में आहिनि। त मां उन सां मिलियुमि, मां चयो मूंखे वज़ाहत में त ॿुधायो न त कहिड़ा नंबर केस में आहिनि। त मां उनखे रिमांड थियल आर्डर जेको आहे ॾिनो, त मां चयो मुंहिंजो हिन प्रॉपर्टी ते केस हले थो, हिन खां अलावा मुंहिंजो कंहिं प्रॉपर्टी ते केस कोन्हे को। असां तुंहिंजा नंबर जेके आहिनि असां फ़र्द बर्द कढंदासीं, जारी कंदासीं। तूं असांखे हर नंबर मां जेको आहे 100 ॾींदे त असां तुंहिंजी ट्रांज़ेक्शन खोलींदासीं। त अंसार चयो त जीअं असां 225 जेको आहे सर्वे नंबर तव्हांजो चेंज कयो आहे कंहिं तरीक़े सां 5 रुपया असां वठी करे, उन तरीक़े सां तुंहिंजा बि नंबर थी वेंदा, पर इहो पंहिंजो पाण ताणी शइ महदूद रखिजांइ कि मथे ॻाल्हि न वञे। असांजो मौक़िफ़ अर्ज़ु इहो ई आहे त जेके सिटीअ जूं जायूं आहिनि उहे असांजूं सॼे शहर खे ख़बर आहे त असां सिद्दीक़ पंजाबीअ खां 2004 में वरितीसीं। उन खां बाद में मां हिननि जे लाइ वियुमि फोती खाते जे लाइ, त फोती खाते चयो त AC चयो त तव्हांजो जेको आहे हिन प्रॉपर्टी ते केस थो हले। मां हुनखे ॿुधायो, अॼु मां मिलियोमांसि, अॼु सुबुह जो ई AC सां। त मां चयो मुंहिंजो ज़राई ज़मीन ते केस थो हले कि सिटीअ जी जाइ ते केस कोन थो हले। त हूअ चवणु लॻी त असांखे कमिश्नर साहब जो मनो थियल आहे ऐं सुप्रीम कोर्ट जो आर्डर थियल आहे। जे हू सुप्रीम कोर्ट जो आर्डर थियल आहे त असांजो बि 5/6/2004 ते सुप्रीम कोर्ट ई आर्डर बहाल कयो आहे। त हाणे जॾहिं असांजो हलंदड़ मसइलो आहे त असां उन शइ ते कोन था अचूं ऐं असां इहो ई मौक़िफ़ आहे असांजो त जेकी असांजी ट्रांज़ेक्शन आहे उहा खोली वञे, असांजा जेके जाइज़ कम आहिनि उहे कया वञनि। उन खां बाद में मां कमिश्नर साहब खे एप्लीकेशनियूं ॾिनियूं आहिनि, उहे मां वटि साण आहिनि। DC साहब खे एप्लीकेशनियूं ॾिनियूं आहिनि, उहे साण आहिनि। उन्हनि जा मां वटि सबूत पिया आहिनि जेके मां पेश करणु चाहियां थो। ही बोर्ड ऑफ रेवेन्यू जो आर्डर आहे जेको जिते केस हले थो। उन खां बाद में जेके एप्लीकेशनियूं ॾिनियूं आहिनि उहे बि हिन सां टच आहिनि। ही मुंहिंजी प्रॉपर्टी आहे जेकी मां सिद्दीक़ पंजाबीअ खां वरिती आहे। सॼो शहर हिन माण्हू खे सुञाणे थो, ॼाणे थो। उन खां बाद में जेको आहे हिननि ॾे मां हाणे वियो आहियां फ़र्द जे लाइ। चई त जे 5 रुपया ॾींदे त तुंहिंजो कमु थी वेंदो, न त न थी सघंदो। त मां हिननि खे चयो मुंहिंजी आल टू आल प्रॉपर्टी ते जेको बि बैन लॻल आहे उनजी तव्हां मूंखे फ़ोटो कापी ॾियो। त हिननि मूंखे ॾियण खां एतिराज़ करे छॾियो। त हाणे मुंहिंजो इहो ई मौक़िफ़ आहे त अंसार असिस्टेंट जेको आहे मुख़्तियारकार ऐं SDM जेको आहे, असां पंहिंजे हिकिड़े इख़लाक़ी तरीक़े सां असां हिकिड़ो दॻो कढियो आहे त असां हिननि ते केस बि कराईंदासीं। हाई कोर्ट में बि असां वेंदासीं हिननि जे ख़िलाफ़ु ऐं एंटी करप्शन में बि वेंदासीं, NAB में बि वेंदासीं, FIA में बि वेंदासीं। इंशाअल्लाह ताला जेके हिननि नाजाइज़ियूं असां सां कयूं आहिनि ऐं जेको हीअ असां खां हिकिड़ो भते जी सूरत में असां सां ॻाल्हाए चुका आहिनि, भतो ॾियो ऐं हर सर्वे नंबर मां असांखे हिसो ॾियो, त हीअ त हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे।